सिंध मुक़दस अक़ीदो ऐं ईमान वा। सिंध मुक़दस अक़ीदो ऐं ईमान वा। सिंध गीता इंजील क़ुरान वा। सिंधा सिंधियुनि जो जेरे मोए अजो ई अमन। पाण खे हाणे आज़ादु घुरिजे वतन। पाण खे हाणे आज़ादु घुरिजे वतन। सिंध वासियो भाइरो भेनरो, जिए सिंधु देश, जिए रहबर सिंध साईं GM सैयद, जिए सिंधु देश नेशनल मूवमेंट। अॼु हिन वीडियो ज़रिए सिंध जी मौजूदा सूरत हाल मुतलिक़ सिंध जी क़ौमी तहरीक जो मौक़िफ़ तव्हां जे अॻियां रखिजे थो, छो त सिंधु दरिया मथां पंजाब जे धाड़े ख़िलाफ़ समूरी सिंध सरापा एहतजाज आहे। सिंध जे वाहण वस्तियुनि, ॻोठनि, शहरनि खां वेंदे क़ौमी शाहराहनि, रेलवे ट्रैक्स ते सिंधी क़ौम इज्तमाही तौर ते सियासी हवाले सां सघारो आवाज़ उथारे पंजाब जे निड़ी ते नह ॾेई इहो साबित कयो आहे त सिंध जेका आहे पंहिंजे क़ौमी वहदत, क़ौमी तशख़ुस, पंजाब साम्राज्य जे बेठकी कब्ज़े ऐं वालार ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहे। उन जे लाइ सिंध जे क़ौमी तहरीक GA सिंध मुत्तहदा महाज जे चेयरमैन हिन मौजूदा सूरत हाल में सिंध जे क़ौमी कारकुननि ऐं क़ौम जे लाइ ही पैगाम मोकिलियो आहे, जेको तव्हां जे अॻियां रखिजे थो, जेको यकीनन क़ौमी तहरीक खे, क़ौमी कारकुननि ऐं सिंधी क़ौम खे मुकमल सियासी गाइडलाइन ऐं क़ौमी पॉलिसी तौर ते रहनुमाई कंदो। समूरी सिंध में क़ौमी तहरीक जा कारकुन क़ौम जी अॻुवाणी कनि ऐं जदोजहद जो मक़सदु महवर सिंधु देश जी आज़ादी ऐं पंजाबी क़ाबिज़ फ़ौज सिंध मां निकिरी वञो जे नारे खे कनि। बाशोर सिंधियुनि ऐं क़ौमी कारकुननि खे हिदायत थी कजे त उहे ॼामशोरो, हैदराबाद, सकरन, शाहपुर, दौलतपुर, मोरो, नौशरो फिरेज़, खैरपुर, सेवण, दादू, मेहड़, केनशाह, लाड़काणो, शिकारपुर, कंधकोट, जेकमबाद, कराची, बदीन, टंडो मोहम्मद खान, टंडो अलियार, ठट्टो, सिजावल, अमरकोट, मीरपुर ख़ास, सांगड़, घोटकी, ओबाड़ो समेत हर शहरनि में रोडनि ते धरणो हणनि। जीअं असां क़ौमी तहरीक पारां अक़वाम मुत्तहदा आलमी बिरादरी अॻियां सिंध जे क़ौमी केस खे सिंधी क़ौम जे इज्तमाही आवाज़ सां गॾु रखी सघूं। हिन वक़्तु सिंध जो क़ौमी सवाल पंजाब पारां सिंध खे बेठकियत बणाइण ख़िलाफ़ सिंधु देश जी आज़ादी जो आहे। दरिया जे पाणी ते पंजाब पारां धाड़ो हुजे, सिंध जे लखें एकड़ ज़मीननि ते पंजाबी फ़ौज पारां DHA ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले में वालार ऐं कब्ज़ो हुजे, सिंध जे मैदनी वसीलनि खे रियासत जे नाले में पंजाब पारां फुरलुट ऐं इस्तेहसाल करणु हुजे, सिंध जे डेमोग्राफी ख़िलाफ़ रियासत फ़ौज ऐं एजेंसियुनि जे मुनज़िम साज़िश हुजे, सिंधी ॿोली, तारीख़, कल्चर ख़िलाफ़ रियासती साज़िशूं हुजनि, सिंध जे तालीम जी तबाही ऐं बर्बादी हुजे, या सिंधी हारियनि ॻोठाणनि ऐं मिसकीन माण्हुनि खे संदन अबाणनि ॻोठनि मां बेदख़ल करणु करे उते फ़ौज खे विहारण जी साज़िश हुजे, सिंधी समाज खे लिसानी नफ़रतुनि जे उड़ाव में उछलण वारियूं फ़ौज ऐं एजेंसियुनि जूं साज़िशूं हुजनि, या सिंधी समाज खे मज़हबी बुनियाद परस्ती ऐं इंतिहा पसंद तरफ़ धिकण जूं साज़िशूं हुजनि, उहे समूरियूं मुसीबतूं उन करे आहिनि जो सिंध खे पंजाब बंदूक जे ज़ोर ते ग़ुलाम रखियो वेठो आहे। सिंध मथां पंजाब जो सियासी जबर, मुआशी फुरलुट ऐं क़ौमी हवाले सां कब्ज़ो कयल आहे। उन करे हाणे समूरी सिंधी क़ौम ऐं सिंध जे क़ौमी तहरीक जे पुरअज़म बेख़ौफ़ सियासी मज़ाहमत ऐं क़ौमी जदोजहद जो मक़सदु चिटो ऐं वाज़े हुजणु घुरिजे त पंजाबी साम्राज्य सिंध मथां बेठकी कब्ज़ो ख़तमु कंदे पंहिंजे क़ाबिज़ पंजाबी फ़ौज खे सिंध मां कढी वञे। ॿी सूरत में समूरी सिंध हाणे पुरअज़म ऐं बेख़ौफ़ थी हर सियासी अमल, एहतजाज, धरणे में इहो ऐलान कंदे अक़वाम मुत्तहदा ऐं आलमी बिरादरी खां इहा पुरज़ोर घुर थी करे त क़ाबिज़ पंजाबी फ़ौज खे सिंध मां निकिरी वञण जो चयो वञे, सिंध मथां पंजाब जो बेठकी कब्ज़ो ख़तमु कयो वञे, सिंधु देश जी आज़ादीअ खे दुनिया तस्लीम करे। जेकॾहिं ईअं न कयो वियो त पोइ हाणे सिंध जो क़ौमी शऊर
पंजाब साम्राज्य जी बेठकी कब्ज़े ख़िलाफ़ पंजाब जे क़ाबिज़ फ़ौज सां सिधो टकराव में ईंदो ऐं उन नतीजे में थींदड़ खून रेज़ी ऐं इंसानी अलमीअ जो ज़िम्मेवार पंजाब साम्राज्य ऐं आलमी बिरादरी जो ख़ामोशी ऐं लातालकी ख़ुदि हूंदी। सिंधी क़ौम जे सियासी जदोजहद ऐं क़ौमी मज़ामत जो सियासी एजेंडा सिर्फ़ु क़ौमी इशू न आहिनि, पर असांजी जदोजहद जो मुख्य मक़सदु सिंधू देश जी क़ौमी आज़ादी आहे ऐं हुजणु घुरिजे। समूरी सिंधी क़ौम रोडनि रस्तनि ऐं रेलवे पटड़ियुनि खे बंदि कंदे हर शहर ऐं ॻोठनि मां निकिरी धरणा हणी ऐलान कयो त क़ाबिज़ पंजाबी फ़ौज सिंध मां निकिरी वञो। हाणे समूरी सिंध जा बाशोर सिंधी हलंदड़ सियासी जदोजहद ऐं क़ौमी मज़ामत खे वधीक तेज़ सगारो पुरअसर बणाइनि ऐं बेख़ौफ़ पुरअज़म क़ौमी जदोजहद जो मक़सद खे वाज़े चिटो कंदे क़ौमी आज़ादी मंशूर सिंधू देश पैगाम असांजो क़ौमी आज़ादी मंशूर सिंधू देश पैगाम असांजो जो खुलियल इज़हार करियो। जीअं जस्मम सिंधू देश जी क़ौमी आज़ादी जी सियासी केस खे अक़वामी मुतहदा आलमी बिरादरी इंसान हक़नि ऐं जे ॿियनि बैनुल अक़वामी तंज़ीमुनि ऐं दुनिया जे समूरनि सरबराहनि सफ़ारतकारनि समेत क़ौमी तहरीकुनि अॻियां रखे। असां क़ौमी तहरीक पारां ॿबरलो धरणे जी मुकमल सियासी सघ बणिजंदे हाणे समूरी सिंध जे हर नंढे वॾे शहर में हिन क़ौमी सियासी ऐं अवामी मज़ामत जी क़यादत क़ौमी तहरीक जे कारकुननि खे पाण संभालण वारे मरहले में दाख़िल थियण लाइ पॉलिसी ऐं हिकमत अमली जो ऐलान था करियूं। सिंध जो केस सियासी आहे छाकाणि त सिंध जो असुलु मसइलो क़ौमी ग़ुलामी आहे। उन करे क़ौमी ग़ुलामी ख़िलाफ़ बाशोर सिंधी क़ौम क़ौमी तहरीक जे हिन तारीख़ी जदोजहद जो मक़सदु पिणु क़ौमी आज़ादी हुजणु घुरिजे। समूरी सिंध में क़ौमी तहरीक जे समूरनि पार्टियुनि जे कारकुननि दानिशवरनि अॻुवाणनि खे हाणे अॻिते अची समूरी सिंध जी हाणे क़यादत करणु घुरिजे। दरिया जी मालिकी ज़मीन जी वारसी वसीलनि जे दिफ़ा खे क़ौमी आज़ादी ताईं वठी वञण लाइ क़ौमी तहरीक पारां क़ौमी जदोजहद जो मुकमल जामे रोड मैप तयारु कयो वियो आहे जेको मरहलेवार क़ौम ऐं क़ौमी कारकुन अॻियां रखियो वेंदो। बेख़ौफ़ पुरअज़म सियासी मज़ामत ऐं क़ौमी जदोजहद सिंधू देश जी आज़ादीअ लाइ। GS मुतहदा महाज जे चेयरमैन शफ़ी महमद बुरफ़त ही पॉलिसी बयान ऐं सिंध जे क़ौमी तहरीक जे कारकुननि अदीब ऐं दानिशवरनि जे अॻियां रखियो आहे त जीअं हीअं मौजूदा वक़्त में पंजाब साम्राज्य ख़िलाफ़ सिंधी क़ौम जीअं जोश ऐं जज़्बे ऐं वलवले समेत रोडनि ऐं रस्तनि ते आई आहे, असां इन खे पुरअज़म ऐं बेख़ौफ़ जदोजहद में कन्वर्ट करे दरिया जे मथां धाड़े ऐं कब्ज़े खां सिंधू देश जी आज़ादी ताईं सिंध में बेठकी कब्ज़े ऐं ग़ुलामी खां सिंधू देश जी आज़ादी ताईं सिंध जे वसीलनि जी फुरलुट खां सिंधू देश जी आज़ादी ताईं वठी वञी पंहिंजे वतन सिंधू देश जी आज़ादी खे यकीनी बणायूं। मां समूरनि क़ौमी कारकुननि खे गुज़ारिश कंदुसि त हीउ पैगाम वधि में वधि शेयर करे पंहिंजे कचहरियुनि इजलासनि मेड़ाकनि ऐं धरणनि जी सूरत में ॿुधी इन ते अमल करण जी तयारी कनि ऐं GS मुतहदा महाज मरण मूसी हल पुठी तो पंधु कयां ते अमल कंदे जदोजहद जे हर सिफ़े अवल ते पंहिंजो किरदारु अदा कंदी रहंदी। असां कल्ह अॼु ऐं मुस्तक़बिल में हिन क़ुर्बानीअ जे जज़्बे खे अञा बि वधीक वधाईंदे सिंध जी आज़ादी वारी सियासी जदोजहद क़ौमी मज़ामत खे बेख़ौफ़ ऐं पुरअज़म ऐं मुनज़म करे पंजाब साम्राज्य खे ज़रूरु शिकस्त ॾींदासीं। जारी आहे, जारी रहंदी जंग असांजी, जारी रहंदी जेसीं राति अंधारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, पंजाब तोसां जहिड़ो आहे।